इहो असां वटि आहे पहिरें मश्क जो 8 नंबर सवाल आहे। हेठिएं अणपुर खे नंढ वॾाई ऐं वॾी नंढाई तरतीब मिली असेंडिंग एंड डिसेंडिंग ऑर्डर अंग्रेज़ी में असां चऊं था। सही आहे। त इन में असां 1 मांगे 3 1 मांगे 5 1 मांगे 9 1 मांगे 12 ऐं 1 मांगे 7 इन लाइ। सही आहे। इन में अंश जेकॾहिं वॾो हुजे, अंश बराबरि हुजे ऐं छेद वॾो जंहिंजो नंढो आहे उहो वॾो आहे। अंश बराबरि आहे, छेद नंढो आहे त अणपुर वॾो आहे, छेद वॾो आहे त अणपुर नंढो आहे। इहो यादि रखिजो। अंश वॾो आहे त पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि जंहिंजो अंश अलॻि अलॻि हुजनि त उन्हनि खे कीअं असां मालूम कंदासीं त इहो वॾो आहे या नंढो आहे। यानी अंश बराबरि हुजे, जंहिंजो छेद नंढो आहे उहो वॾो आहे। हाणे 1 मांगे 3 आहे उहो वॾो आहे सभिनि में। पोइ 1 मांगे 5 आहे, पोइ 1 मांगे 7 आहे, पोइ 1 मांगे 9 आहे, पोइ 1 मांगे 12। 1 मांगे 7 हिते सभिनि खां बाद में लिखियलु आहे त असां इन खे ठाही सही करे लिखंदासीं।